अलमदीना इस्लामिक रिसर्च सेंटर पेश करे थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ में उलमा इकराम जा अहम बयान। सिलसिलो आहे ज़िक्र मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहि वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। अज़ीज़ भाइरो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो फ़रमान आहे, अलमरउ मअ मन अहब्बा। इंसान उन सां गॾु हूंदो, उन सां गॾु उथंदो जंहिंसां हू मुहबत कंदो आहे। प्यारे पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां असां मुहबत छो कयूं? हीउ हिकिड़ो अहिड़ो सुवालु आहे जंहिंजे जवाब में असांजे लाइ दुनिया ऐं आख़िरत जी भलाई आहे। प्यारे पैगम्बर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिकिड़े फ़रमान में हिन जो जवाबु मौजूदु आहे त रसूलुल्लाह फरमायो, सलासुन मन कुन्न फीहि ज़ाक़ हलावतुल ईमान अन यकून अल्लाहु व रसूलुहु अहब्ब इलैहि मिम्मा सिवाहुमा। जंहिं शख़्स में ही टे ख़सलतूं हुजनि हू इंसान ईमान जी मिठास महसूसु कंदो आहे त हुन इंसान जे नज़दीक अल्लाह ऐं उन जो रसूल दुनिया में जो कुझु आहे उन्हनि खां वधीक महबूब हुजे। हीअ मुहबत जंहिं इंसान खे हासिल थी वञे उन जे लाइ दुनिया जी जेके मुसीबतूं ऐं परेशानियूं आहिनि अल्लाह ताला जे दीन जे लाइ बर्दाश्त करणु, उन ते सब्र करणु इंतिहाई आसान थी वेंदो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां असां मुहबत छो कयूं? इन जो जवाबु हिन हदीस में बि मौजूदु आहे त प्यारा पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु चकर ही आयत इरशाद फरमाई, रब्बी इन्नहुन्न अज़लल्न कसीरम मिनन नास फमन तबिअनी फइन्नहु मिन्नी वमन असानी फइन्नका गफूरुर रहीम। ए अल्लाह, इन्हनि बुतनि इंसाननि खे ॾाढो गुमराह करे छॾियो आहे, पर जेको मुंहिंजी पैरवी करे उहो मूं मां आहे ऐं जेको मुंहिंजी मुखालिफ़त करे त तूं रब गफूर रहीम आहीं। पोइ वरी ॿी आयत इरशाद फरमाई, उहा आयत सैयदना ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो अल्लाह ताला सां कलाम हूंदो क़यामत वारे ॾींहुं, इन तुअज़िबहुम फइन्नहुम इबादुक व इन तग़फिर लहुम फइन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। ए अल्लाह, अगर तूं इन्हनि खे अज़ाब ॾीं त ही तुंहिंजा बाना आहिनि, तुंहिंजा इंसान आहिनि। ए अल्लाह, अगर तूं इन्हनि खे बख़्शे ॾीं त तूं ग़ालिब आहीं, हिकमत वारो आहीं। हीअ आयत पढ़ी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोअण लॻा। अल्लाह तबारक व तआला जिब्रील अमीन खे प्यारे पैगम्बर ने मोकिलियो ऐं चयईं त पुछ त मुहम्मद तोखे कहिड़ी शइ वारे थी? त अल्लाह तबारक व तआला हिन ॻाल्हि खे ॼाणे पियो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छो था रोअनि। जिब्रील अमीन आया ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछा कयईं, ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां छो था रो? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवण लॻा, उम्मती 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 या रब, ए अल्लाह मुंहिंजे उम्मत जे बारे में रहम कजां। जिब्रील अमीन अल्लाह तबारक व तआला ॾे विया ऐं जवाबु ॾिनई त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजी उम्मत जो ग़म रुआरे पियो। अल्लाह तबारक व तआला चयो, जिब्रील वञ मुहम्मद रसूलुल्लाह खे वञी ॿुधाए त असां तव्हांखे तव्हांजी उम्मत जे बारे में राज़ी करे छॾींदासीं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदा हुया त मूंखे पंहिंजे उन्हनि भाइरनि सां मुलाक़ात जो शौक़ु आहे जिन्हनि भाइरनि मूंखे ॾिठो न आहे पर मूं ते ईमान आंदो अथनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां असां मुहबत छो न कयूं जॾहिं त प्यारे पैगम्बर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हिन दुनिया जी हर शइ मुहबत कंदी हुई, हत्ता के पत्थर, शजर, जानवर सभु कुझु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत कंदा हुया। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं थोड़ ते टेक लॻाए ख़ुतबो इरशाद कंदा हुआ, जॾहिं मिंबर जी तयारी थी वई त पाण पैगम्बर मिंबर खे पंहिंजे ख़ुतबे जे लाइ इरशाद फरमायो त ही थोड़ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फिराक में रोअण लॻो। सॼी मस्जिद में इन जी आवाज़ बुलंद थी वई। प्यारा पैगम्बर मिंबर तां लथा ऐं विया ऐं हुन थोड़ खे भाकुर पाताईं ऐं चवण लॻा, अॼु अगरि मां हिन थोड़ खे चुप न करायां हा त क़यामत ताईं हीअ थोड़ रोईंदो रहे हा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत छो न कयूं जॾहिं त रसूलुल्लाह पाण इरशाद फरमायो त मुंहिंजी ऐं तव्हांजी मिसाल ईअं आहे, को इंसान जंग में बाह ॿारे त आसे पासे जा कीड़ा मकोड़ा हुन बाह में किरण लॻनि। मां तव्हांखे तव्हांजी पुठियनि मां पकड़े कढां पियो पर तव्हां आहियो जो ज़ोरी उन बाह में किरो पिया। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिन दुनिया में सभिनी खां वधीक जेका शइ तकलीफ़ ॾींदी हुई पंहिंजी उम्मत जे लाइ मुश्किलातूं ऐं जहन्नुम में वञण जो डपु। प्यारा भाइरो, असां हिन हस्तीअ सां छो मुहबत न कयूं जेका असांजे लाइ रोईंदी हुजे, जेका असांजे लाइ दुआऊं कंदी हुजे, जंहिं पंहिंजी सभिनी खां वॾी दुआ जंहिंजे बारे में रब्बुल आलमीन जो
क़बूल करण जो वाइदो हो उहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी उम्मत जी शिफ़ात जे लाइ महफ़ूज़ करे छॾियो। अज़ीज़ भाइरो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजी मुहबत जे लाइ हौज़े कौसर ते बीही करे असांजो इंतज़ारु कंदा। छा असां उन मौक़े जे लाइ तयारी कई आहे त उन पैगम्बर जी ज़ियारत, उन पैगम्बर सां मुलाक़ात जे लाइ असां रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन, उन्हनि जी सुन्नत ऐं उन्हनि जे अहवाल खे पंहिंजी ज़िंदगी मथां लागू कयो आहे? त इहो जवाबु आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत कीअं कजे त इंसान पंहिंजी ज़िंदगी, पंहिंजी ख़्वाहिशात, पंहिंजी शहवात ऐं पंहिंजी हर मुहबत खे प्यारे पैगम्बर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात, उन्हनि जे अहवाल, उन्हनि जी सुन्नत जे मथां क़ुर्बान करे छॾे। अल्लाह ताला खां तौफ़ीक़ जी दुआ आहे। वल्लाहु आलम। सुब्हानक अल्लाहुम्मा बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुका व अतूबु इलैक। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।